जामिया फातिमतुल ज़हरा खैबर में दारुल फलाह ट्रस्ट ऐं जामिया फातिमतुल ज़हरा मदरसे जी ज़ेर निगरानी में 150 इज्तमाही निकाह ऐं 203 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे एज़ाज़ में ख़तम बुखारी ऐं क़ुरान जे हाफ़िज़नि जी तक़रीब शादी हॉल में थी गुज़री। तक़रीब जा मेहमान ख़ास मौलाना शाह हकीम मोहम्मद मज़हर मोहतमम जामे अशरफुल मदरास कराची मौलाना फ़हीमुद्दीन कुरैशी जामे फारूकी कराची हुआ। ख़त्मे बुखारी जो आख़िरी सबक़ मौलाना मुफ्ती ख़ालिद मेमण पढ़ायो। 150 इज्तमाही जोड़नि जो निकाह मौलाना मुफ्ती ख़ालिद मेमण मौलाना इब्रार अहमद ऐं ॿियनि पढ़ायो। उन मौक़े ते दारुल फलाह ट्रस्ट ऐं जामिया फातिमतुल ज़हरा जे मोहतमम डॉक्टर मुफ्ती अहमद ख़ान सैतो पंहिंजे बयान में चयो त अल्लाह जे फज़लो करम ऐं अल्लाह वारनि जे ताउन सां केतिरनि सालनि खां ही नेकी जो कमु जारी आहे। हुन चयो त दारुल फलाह ट्रस्ट खैबर जे ज़ेर निगरानी में 9 मदरसनि में 2000 खां वधीक तालिबे इल्म ऐं तालिबियाणूं इल्म हासिल करे रहियूं आहिनि, जॾहिं त हिन ट्रस्ट में यतीमनि बेवाहनि ऐं हक़ीक़ी मुस्तहिक़ माण्हुनि जी माहवार मदद कई वञे थी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।